सचो सतराम। अकुल, ज्ञान, समझ, सुबुद्धि, रिद्धि ऐ सिद्धि जे देव भगवान गणेश जी, गणेश चतुर्थी जे प्यार भरे अवसर पे सबनी भावरन भेनरुन ऐं संसार जे सब प्राणियुनि खे पूज्य देवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। अज हर जगह ते देव गणेश जी स्थापना थी रही है ऐं हर एक उनके खुशियन प्यार हर्ष व उल्लास उमंग उत्साह प्यार मोहब्बत श्रद्धा विश्वास सां जगाए रहियो आहे ऐं हर एक जगह जगमगाए रही है। छाकाणि थी देव समझ ज्ञान ऐं बुद्धि सां गॾु अमल जो देव आहे ऐं बहितरी ऐं भलाई जो देवता आहे। इन करे असां गणेश भगवान खे ॾिसंदासीं त हुनजो मस्तक्ष मुझे बुद्धि के ज़ाहिर करे थो, मुझे सुबुद्धि के ज़ाहिर करे थो। एतरी विशाल बुद्धि, एतरो अकुल, एतरो समझ, एतरो ज्ञान, एतरी जान ऐं जेकर गहराई सां ॾिसंदासीं ज्ञान ऐं समझ त हर एक खे हूंदो आहे। और कुदरत सौगात साहब खे ॾिनी आहे। चीटी खां वेंदे हाथी ताईं अहिड़ो को जीव न आहे जंहिंखे समझ न हुजे ऐं समझ सां गॾु ख़बर न हुजे त चङाई छा आहे मंदाई छा आहे। इन करे कुदरत सभ खे समझ बुद्धि ज्ञान उहो सभु कुझु ॾेई छॾियो आहे ऐं चङाई मंदाई जी भेट या तमीज़ में ॾेई छॾी आहे। उहा बि हर एक में आहे। इन करे कोई बि चङो कम असां खुलेआम कंदा आहियूं, सभ जे साम्हूं कंदा आहियूं, पर ग़लति कम छिपी करे कंदा आहियूं। मक़सद असांखे पतो आहे चङाई छा आहे मंदाई छा आहे। जेकॾहिं करे चऊं असांखे मंदाई जो पतो आहे छिपी करे छो कयोसीं, ॿिए तरीक़े सां छो कयोसीं, माना पतो आहे पर असां कॾहिं सोच, कॾहिं चाहत, कॾहिं लोभ, कॾहिं पंहिंजो पाण खे ख़ुशि रखण जे लाइ, संतुष्ट न पर पंहिंजी इच्छा जी पूर्ति जे लाइ कुझु ग़लति करे वेंदा आहियूं। पर भगवान गणेश खे ॾिसंदासीं त पोइ हू विशाल बुद्धि जो मालिक आहे, समझ जो मालिक आहे ऐं बुद्धि बि उहा जंहिंमें सुबुद्धि हुजे, मान हुजे, मर्यादा हुजे, सब सां बहितर व्यवहार हुजे, वॾनि जे लाइ इज़त हुजे, ईश्वरीय रहमत हुजे। यानी बुद्धि तो हुजे पर जेको उन सां गॾु उहो शल चूहो आहे जेको उनजी सवारी आहे। जॾहिं असां ॾिसंदासीं
एतिरो विशाल गणेश उनजी सवारी छुओ मोश उनजो कारण इहो आहे त चूहो या मोश अहिड़ो जानदार आहे जंहिंजो मुंहुं सदाई हलंदो रहंदो आहे 24 कलाक उहो कॾहिं बंदि थींदो ई न आहे जाॻंदे सुम्हंदे हलंदे हू हलंदो ई रहंदो आहे इन करे चूहे जे लाइ जेका चीज़ अचे उहे कुतरे करे पूरो करे छॾींदो कटे करे ख़तमु कंदो ऐं जेकॾहिं न बि हूंदी त पंहिंजा ॾंद घसाईंदो रहंदो आहे ऐं हिकु थोरो वक़्त में उनजो मुंहुं बंदि न थींदो जेकॾहिं हू पंहिंजो मुंहुं घसाइण बंदि करे छॾे त पोइ थोरे वक़्त में उनजा ॾंद एतिरा त वधी वञनि जो उनजो मथो चीरे करे मथां निकिरी अचनि तंहिंजे करे हू ॾंदनि खे सदाई हलाईंदो रहंदो आहे ऐं उन मुश्क जो मक़सदु आहे उनजी सवारी जो मक़सदु आहे जेको बुद्धि ज्ञान ऐं समझ हुजे जेको अकुल हुजे मालिक जी रहमत हुजे उनखे सदाई अमल में आणींदा रहो चूहो माना अमल कॾहिं बंदि न थिए जेका समझ अचे उनखे अमल शुरू थी वञे चङे कम में देर न कयो चङाई में थोरी बि देरी न हुजणु खपे उत्साह हलणु खपे इन करे गणेश जी पूजा हमेशा कंहिं बि शुभ कार्य जी शुरूआत में थींदी आहे त शुरूआत चङी थी माना इहो चङो सदाई थींदो रहंदो सदाई हलंदो रहंदो बंदि थींदो ई न उहा चीज सदाई वधंदी रहंदी ऐं चङाई पाइण जे लाइ बड़बड़ाहट न खपंदी आहे पर समझ बुद्धि ऐं ॿिए जी इच्छा ऐं ख़ुशी जे लाइ मुंहिंजी बहितरी जे लाइ कार्य खपंदो इन करे गणेश जा कन वॾा आहिनि हू हर हिकु जी ॿुधंदो आहे हर हिकु सां कंदो आहे पर मुंहिंजो मुंहुं नंढो हूंदो आहे बसि ठीकु आहे एतिरो ॻाल्हाइणो न आहे कमु ई कयो कंहिंखे कमु अचो कंहिंसां बहितरी कयो ऐं बहितरी बि उहा कयो जेका ॿिए खे आनंद ॾे ख़ुशी ॾे इन करे मुंहिंजे हथ में सदाई मोदक रहंदा मिठाई रहंदी आहे त जंहिंखे बि ॾियो उनखे मिठास ॾियो प्यार ॾियो ख़ुशी ॾियो आनंद ॾियो मोहबत ॾियो मालिक जी रहमत ॾियो सभु कुझु बहितरी ॾियो लेकिन कंहिंखे बि कड़वाहट न तंहिंजे करे ही बुद्धि अकुल समझ ज्ञान जो देव ऐं जॾहिं उनजा इहे गुण असां में अची वञनि असांखे बुद्धि ज्ञान समझ त मालिक ॾेई छॾी आहे असांजी बुद्धि त ॾिनी आहे उहो असांजो जीवन हुजे असांजो अमल हुजे असांजो हलण हुजे सभ सां बहितरी हुजे भलाई हुजे हर चङाई में अॻिते अचूं पोइ त रिधी ऐं सिधी सदाई गॾु रहंदी हुजे पोइ त मालिक जी रहमत सदाई गॾु रहंदी आहे ख़ुशी ऐं ख़ुशहाली सदाई गॾु रहंदी आहे पोइ त जीवन हिते बि सुखियो रहंदो आहे अॻिते बि सुखियो रहंदो आहे सदाई बहितरी रहंदी आहे तंहिंजे करे असां सचे साईं खे ॾिसंदासीं उन चयो त कंहिं बि सवाली खे ख़ाली न ॿुधायो हर हिक खे ख़ुशियुनि सां भरियो जेतिरो थी सघे सभ सां बहितर वहिंवार कयो उन सचे साईं चयो मालिक असांखे हथ ॾिना आहिनि हथ जो मक़सदु आहे कंहिंसां भलाई कयो बहितरी कयो कंहिंसां चङो हलो
जेकॾहिं असां हर हिकु सां चङो कंदासीं त पोइ मालिक जी रहमत सदाई वसंदी रहंदी, सदाई हलंदी रहंदी। इन करे सचे साईं खां जेको बि कुझु कंहिं घुरियो त पोइ उनखां वधीक अॻिते ॾेई छॾियो। पोइ कंहिं संसार घुरियो त उनखे उहो ॾिनो, कंहिं मालिक जी रहमत घुरी त उनखे उहो ॾिनो, उनजे घुरण खां अञा वधीक ॾिनो। जंहिंजी माता सचे साईं खे चयो से मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो रिश्तो नथो थिए, आहे बि हिकु पुटु ग़रीब आहे, इन करे कोई रिश्तो ॾियण लाइ तयारु कोन्हे। आसीस कयो मुंहिंजो रिश्तो थिए। तॾहिं साईं जन मुस्कुरायसि ऐं चयऊं असां ॿिए दफ़े ईंदासीं तुंहिंजे पोटे खे लोली ॾींदासीं। यानी हुन रिश्तो घुरियो, रिश्तो बि थींदो, शादी बि थींदी ऐं शादी खां बाद तोखे पोटो बि थींदो जंहिंसां लोली ॾींदासीं। सभु आशीर्वादूं गॾु ॾेई छॾियो, कई गुना वधीक। ऐं जॾहिं साईं जन ॿिए दफ़े माच के विया तूं पंहिंजी पुट नूंहुं पोटे सभिनी खे वठी आई ऐं चई आशीर्वाद पातो। तंहिंजे करे सचे साईं खां जंहिं घुरियो उनखां कई गुना वधीक उनखे ख़ुशियुनि सां भरे छॾियो। ऐं जॾहिं भाई रामन सचे साईं खे यादि रखियो, छाकाणि हुनखे कुझु मज़ाक जी आदत हूंदी, कंहिंखे कुझु चवंदो, पर जॾहिं सचे साईं खे चयईं मूं ते त मज़ाक ई कई आहे, सभ खे अञा कुझु कयो आहे, पर जॾहिं अॻिते ईंदुमि त मुंहिंजो छा थींदो, ॿिए जहान में मूंखां पुछा गछा थींदी मां छा थींदो। तॾहिं सचे साईं चयो जेकॾहिं तूं ॿिए जहान जे लाइ चयो आहे त जॾहिं तूं ईंदे तो स्वर्ग जा सभु द्वार खुलियल हूंदा, तो लाइ वहीं कुझु खुलियल हूंदो हलियो आहे। ऐं अहिड़ी आशीर्वाद जो हुन सिर्फ़ु चयोसीं मुंहिंजो छा थींदो, सचे साईं जो तुंहिंजे लाइ खुलियल रहंदो। ऐं जॾहिं हिकिड़ो महान संत जे साम्हूं आयो ऐं हिनखे थोरी मज़ाक जी आदत थी, हुन सां जो थोरो कई त हुनखे चयो तोखे घणो कुझु भारी पइजी वञे, पर सचे साईं जी आशीर्वाद थी तोखे न कोई हेतिरो करण वारो आहे न होतिरो करण वारो आहे। तंहिंजे करे सचे साईं सभु द्वार खोले छॾिया। जॾहिं समुझे आस्थान ते वञी करे उनजी रहमतुनि में वेही करे उनखां आशीर्वाद वठंदा आहियूं त पोइ संसार में मालामाल थींदा आहियूं। ऐं जेकॾहिं कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदा उनजी रहमत खे पाईंदा आहियूं त पोइ अॻिते जा सभु द्वार खुली वेंदा आहिनि ऐं असां ऊचाई खे पाईंदा आहियूं। सो गणेश चतुर्थी में अॼु असांखे सम्झाए थी त गणेश खे विहारण जो मक़सदु आहे, उनखे विराजमान करण जो मक़सदु आहे, उनजी पूजा करण जो मक़सदु आहे, उनजा गुण असां पंहिंजे जीवन में आणूं, उन सचे साईं जी रहमत खे पंहिंजी ज़िंदगी में आणूं त जीअं असां उन ते अमल करे उन ऊचाइनि खे छुड़ियूं। ज्ञान समझ ॿुधी उहो त हर खे हूंदी आहे, पर असल चीज़ आहे उन ज्ञान ऐं समझ ऐं ॿुधी सां असांखे रिद्धि ऐं सिद्धि मिले। यानी रिद्धि ऐं सिद्धि माना मालिक जी रहमत मिले, ऊचाई मिले, असां उन आला इच्छाउनि खे पाए सघूं। रिद्धि ऐं सिद्धि जो मक़सदु सिर्फ़ संसार जूं चीज़ूं पाइण न आहे, उनजो मक़सदु आहे असां ऊचाई खे पायूं जंहिंसां असां हित में सुखिया रहूं ऐं हुत में सुखिया रहूं। यानी अहिड़ी सिद्धि हुजे हित में असांजो जीवन महान हुजे, अॻिते हुजे रहमत हुजे, जीअं असांखे सचे साईं जी रहमत हूंदी आहे।
आशीर्वाद सां संसार सुख, सत्कर्मनि सां संसार सुख। सचे साईं चयो हथ आहिनि कुझु कयो, चङाई कयो जो फल संसार में सदाई ख़ुशियूं आननि। ऐं सिमरन कयोसीं स्वर्ग जा द्वार खुलंदा, मालिक जी रहमत। सच भॻवान गणेश जो ॾींहुं असांजी बुद्धि विशाल हुजे, असां ब्रॉड माइंडेड हुजूं, नैरो माइंडेड न हुजूं। ऐं सिर्फ़ पंहिंजूं ॻाल्हियूं न कंदा रहूं। इन करे मुंहिंजो मुंहुं वॾो न आहे, पर मुंहिंजा कन वॾा नी, हर हिकु जो ॿुधी करे कंहिंजे कमु अचूं। ऐं असांजो कदम हर शुभ कार्य ते हुजे, शुभ पासे हुजे, चङाई जे पासे हुजे, बहितरी जे पासे हुजे। भुलिजी करे ग़लति न कयूं, ग़लति पासे न वञूं। इन करे बुद्धि समझ जो मक़सदु आहे। गणेश खे हमेशह कंहिं बि शुभ कार्य जी शुरूआत में विहारियो वेंदो आहे। पर जिते चङाई हुजे असां हुजूं, जिते बहितरी हुजे असां हुजूं, जिते ख़ुशियूं हुजनि उते असां हुजूं, कंहिंखे आनंद अचे उते असां हुजूं। यानी हर हिकु ख़ुशियुनि सां भरियो असांजो जीवन हुजे, पर दुख ॾियण असांजो जीवन न हुजे। ऐं जॾहिं सुख ॾींदासीं सभु कुझु बहितर हूंदो। इन करे मौत खे मिठाई सदाई हथ में आहे। जेको अचे उनखे प्यार ॾिजो, मोहबत ॾिजो। ऐं अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में ख़ुशियुनि जी शुरूआत जो ॾींहुं आहे, गणेश खे विहारण जो ॾींहुं आहे। पोइ जेतिरा ॾींहं असां विहारियूं त पोइ हुनजो मक़सदु उहा रीति, उहा नीति, उहे गुण पंहिंजा खणी करे वियो। स्वच्छ बुद्धि सुधी जो सही ॾींहुं आहे। जेतिरी शुद्धि हूंदी, जेतिरी सुधी हूंदी, जेतिरी बुद्धि हूंदी, ऐं वरी जो असांखे ॿुधाए थो तुंहिंजो ओतिरो अमल हूंदो, यानी मुंहुं हलंदो ई हलंदो रहंदो, यानी उहे कम थींदा ई थींदा रहंदा, त पोइ रिधी सिधी सदाई गॾु हूंदियूं। यानी मालिक जी रहमत सदाई गॾु हूंदी, ऐसा सभु कुझु पाए सघंदासीं। सो अॼु शुभ अवसर ते उन्हीं सचे सतगुरु दर, उन्हीं ईश्वर दर, उन्हीं सचे साईं जे चरणनि में इहा ई वेनती, इल्तिजा ऐं अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई मुंहिंजे नाम, ध्यान, सिमरन, शेवा, सत्कर्म ऐं चङाइनि सां जुड़ी करे सदाई हर हिकु सां बहितर वहिंवार कयूं, पंहिंजो पाण खे बहितर रस्ते राह ते हलायूं, जिते हर चङी जॻह ते असां प्रवेश हुजे, एंट्री हुजे, पहुच हुजे, ऐं हर हिकु सां चङाई असांजो गुण यह लक्षण हुजे। सो गणेश चतुर्थी प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि, भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब, संत सतराम धाम, रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।